अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त मां आहियां मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, जेके बि परस्तार, जेके बि फ़ैन अब्बास गुल ओढाणे जा आहिनि, अब्बास गुल ओढाणे जूं फ़िल्मूं ॾिसंदा आहिनि, उन्हनि सभिनी लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। दोस्तों, उहा ख़ुशख़बरी ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा त दोस्तों हलूं था पंहिंजे मक़सद जी तरफ़। दोस्तों, उहा ख़ुशख़बरी इहा आहे त सिंधी अदाकार अब्बास गुल ओढाणे जो हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे। दोस्तों, उहो ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो ऐं कॾहिं हलंदो ऐं हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कास्ट थियल आहिनि, इहो सभु कुझु असां तव्हांखे वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। त दोस्तों, पहिरीं ॻाल्हि कंदासीं त इहो ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो। दोस्तों, इहो ड्रामो सिंध TV चैनल ते हलंदो। दोस्तों, हिन ड्रामे जो नालो आहे सोप सीरियल सिंध जाई। दोस्तों, हिन ड्रामे में अब्बास गुल ओढाणे खां अलावा ॿिया बि सिंध जा काफ़ी मशहूरु अदाकार ऐं अदाकारा कमु करे रहिया आहिनि। इहो फ़िल्म तमामु जल्द ईद उल अज़हा खां पहिरियां सिंध TV ते हलायो वेंदो। दोस्तों, असांजो इहो नंढिड़ो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजा राया कमेंट जे बॉक्स में लिखिजो ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा त दोस्तों माशाअल्लाह।